अजी पंहिंजी डॉक्टर खदीजा भेण महर खे सब खां पहिरीं त तव्हांखे तव्हांजे जनमदिन ते लख लख मुबारकूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध खे बि जेको आहे त एतिरो टाइम तव्हां हलायो आहे एतिरी पंहिंजी महिनत सां, उन जे लाइ बि तव्हांखे जसो हुजे, तव्हांखे मुबारकूं हुजनि। बाक़ी हाणे वधीक तव्हां पाण जेतिरो कुझु ॿुधायो आहे, बाक़ी सभिनी बि ॿुधायो आहे, उन हिसाब सां तव्हां हिकिड़ा लिविंग लेजेंड्स आहियो। ऐं जेतिरो सिंध जे लाइ तव्हां जाखोड़ कई आहे, हिकिड़ी चलती फिरती हिस्ट्री आहे ॾिठो वञे त। तव्हांजो जेके असां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि इहे दौर हाणे असां न ॾिठा आहिनि, पर तव्हां जेतिरियूं सख़्तियूं ऐं मुख़्तलिफ़ दौरनि जा मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जा अज़ाब सठा आहिनि, त इहो बि को माण्हू ई करे सघंदो आहे। ऐं तव्हां उन्हनि मां आहियो। हिते घणा ई वेठा आहिनि अदा वारनि खे सभिनी खे मां सुञाणां थी, जिन सिंध जे लाइ पंहिंजी ज़िंदगियूं अर्पे छॾियूं ऐं कोई पंहिंजो आराम पंहिंजो सुख न ॾिठो। अहिड़ा माण्हू दुनिया में तमामु घटि हूंदा आहिनि जेके पंहिंजे सुख खे, आराम खे, मुफ़ात खे पोइते रखी क़ौम जो सोचनि, पंहिंजी धरतीअ जो सोचनि ऐं हिकिड़े आम माण्हूअ जे सुख ऐं उनजे मफ़ाद लाइ सोचनि। सो तव्हां उन्हनि माण्हुनि मां आहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में अलाह जे तरफ़ां तव्हां हिकिड़ा अहिड़ा मोकिलियल स्पेशल माण्हू आहियो जिन खे इहो हिकिड़ो अहिड़ो क़ौमी फ़रीज़ो ॾिनो वियो आहे जेको हर माण्हूअ जे करण जो न आहे। पर इन खे करण जे लाइ वाक़ई हिकिड़ी वॾी हिमत खपे थी, डेडिकेशन खपे थी। ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा सॼी ज़िंदगी इन मक़सद लाइ ॾेई छॾी। मुंहिंजे ख़्याल में असां जेतिरो बि इन शइ खे एप्रिशिएट कयूं, चऊं, तारीफ़ कयूं, उन जे लाइ लफ़्ज़ कोन आहिनि। मां वरी बि चवंदसि तव्हां सभिनी खे वरी मुबारक हुजे, तव्हांजी फैमिली खे कॾहिं मुबारक हुजे ऐं अलाह तव्हांखे सिहत ॾे, ईअं ई तव्हांखे हिमत ॾे ऐं इहो जेको तव्हांजो जज़्बो आहे इहो क़ाइमु ऐं दाइम रहे, त जीअं असां तव्हांजूं रिपोर्टूं हिन ते ॾिसंदा रहूं, तव्हांजे चैनल ते तव्हां ईअं सिंध जे लाइ फ़िक्रु कंदा रहो ऐं असां सभिनी खे गॾु कंदा रहो, असांखे रिफ्रेश कयो, वरी असांखे ख़बर पवे त अच्छा हिस्ट्री में छा छा थियो आहे। जो इहे शयूं असांखे आम मीडिया ते, आम ख़बरुनि में, अख़बारुनि में, बुक्स में नथियूं मिलनि, जेको तव्हां प्रैक्टिकली शयूं फेस कयूं आहिनि। ऐं एतिरनि माण्हुनि सां तव्हां मिलिया आहियो, एतिरे दौरे हुकूमतनि जे माण्हुनि सां तव्हां मिलिया आहियो, त मां त इहो थी ॾिसां त जेको अयूब जे दौर खां हिकिड़ी शइ शुरू थी आहे, जेको हिकिड़ो माइंड सेट शुरू थियो आहे, उहो अॼु ज़रदारीअ ताईं बि उहो ई थो हले पियो। का चेंज कोन आई आहे, पर वॾी ॻाल्हि इहा आहे, सलाम आहे उन माण्हुनि खे, उन असांजे सिंधी क़ौम खे, उन सिंध जे उन्हनि पुटनि खे, उन्हनि धीउनि खे जेके इन सॼे तसलसुल में पंहिंजे जज़्बे तहत बीठा रहिया आहिनि। उहे कॾहिं कमज़ोर न थिया आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसी ॾिसी असांजी नई जनरेशन वरी उन्हनि खे नओं उत्साह मिले थो ऐं जनरेशन टू जनरेशन इहे जेके असांजा मक़सद आहिनि इहे अॻिते हलंदा था हलनि। सो मां दुआ कंदसि अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾे, सिहत ॾे ऐं तव्हां ईअं ई असांजे लाइ सिंध जे लाइ कमु कंदा रहो ऐं असांखे ते गॾु कंदा रहो। इनशाला वरी नेक्स्ट ईयर मिलंदासीं तव्हांजी सालगिरह ते। महिरबानी।